व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि व मन इक्तदा बिहदियहि इला यौमिद्दीन, अम्मा बाद। फ़क़ाल अल्लाहु तआला फ़िल क़ुरानिल करीम अल यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रज़ीतु लकुमुल इस्लाम दीना। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। तव्हांजे साम्हूं हींअर अल्लाह ताला जे पाक कलाम क़ुरान मजीद मां क़ुरान मजीद जी 5 नंबर सूरत सूरह अल माइदा ऐं उन जे पहिरीं रुकू जी एक आयत उन जो कुछ हिस्सो तिलावत कयो वियो। असां मुसलमान जेकॾहिं इन ई हिकड़ी आयत ते गौर करियूं, गैर जानिबदार थी, तां यकीन सां चवां थो असांखे दीन समझ में अची वेंदो, असां शिरक बिदत ऐं गुमराहिन खां बची वेंदासीं। ही आयत अल्लाह जे आखिरी प्यारे पैगंबर मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी जिंदगी जे आखिरी दौर में नाज़िल थी। पाण जिंदगी में हिकिड़ो हज कयाऊं ऐं उमरा 4 कयाऊं। हज साल 10 हिजरी में अदा कनि था ऐं 11 हिजरी में वफ़ात करे विया। इहो पहिरियों ऐं आखिरी हज हो अल्लाह जे प्यारे पैगंबर मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो। पाण अरफात के मैदान में आहिनि। इहा आयत नाज़िल थी। अल्लाह ताला फरमायो अल यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रज़ीतु लकुमुल इस्लाम दीना। अजो के ॾींहुं मूं अव्हां जे लाइ अव्हां जे दीन खे मुकम्मल करे छॾियो ऐं दीन इस्लाम खे बहसियत दीन जे पसंद कयो ऐं पंहिंजी नेमत तव्हां ते पूरी करे छॾियो। माना ही आयत दलील आहे त दीन इस्लाम अल्लाह जे प्यारे पैगंबर जी जिंदगी में मुकम्मल थी चुको। जेकॾहिं को चवे थो त मुकम्मल न आहे, वो कुरान जी हिन आयत जो मुनकिर आहे। जॾहिं रब्बुल आलमीन चवे थो दीन मूं मुकम्मल करे छॾियो, त माना हाणे दीन जे अंदर को बि कम सवाब समझी तव्हीं दाख़िल नथा करे सघो। ॾिसो पाण सगुरा केतिरे क़दर असांजी रहनुमाई करे विया। हदीस आहे तबरानी जी, शेख अलबानी रहमुल्लाह उनखे असैया जे अंदर आंदो। पाण फरमाइनि था मा बक़िय शैउन युक़र्रिबु मिनल जन्नति व युबाइदु मिनन नार इल्ला वक़द बुय्यिन लकुम।
असांजा मुसलमान सिर्फ हिकिड़ी हदीस ते गौर कनि त कॾहिं बिदतूं कोन कंदा। पाण फरमाइनि था हर उहा शइ, हर उहो अमल जेको तव्हांखे जन्नत जे क़रीब करे ऐं जहन्नम खां परे करे, उहो बयान थी चुको आहे ऐं बयान करे चुको आहे। हर उहो अमल जेको जन्नत जे वेझो करे, जहन्नम खां परे करे, बयान थी चुको आहे ऐं उनखे बयान करे चुको आहे। हत्ता कि तव्हां ॾिसो सही मुस्लिम जी हदीस आहे, हिकिड़ो मुशरिक हली आयो सैयदना सलमान फारसी रज़ी अल्लाह अन्हु वटि ऐं अची तंज़ कयाई। कहिड़ो तंज़? त सलमान, अवां जो पैगंबर अवां खे क़ज़ाए हाजत जो तरीक़ो बि सेखारे थो। क़ज़ाए हाजत जो तरीक़ो ॾिसो हुन तंज़ कयो। सैयदना सलमान फारसी रज़ी अल्लाह अन्हु कावड़ियो कोन, चई हाओ अल्लाह जे नबी असांखे क़ज़ाए हाजत जो तरीक़ो सेखारियो आहे। क़िबले तरफ़ मुंहुं न करियो, पुठ न करियो, सॼे हथ सां तहारत न करियो, तहारत खॿे हथ सां करियो। भितर इस्तेमाल करणा हुजनि, घटि में घटि 3 हुजनि। सैयदना सलमान फारसी रज़ी अल्लाह अन्हु नाराज़ कोन थियो ऐं इन हदीस ते गौर करियो, जेको पैगंबर पंहिंजी उम्मत खे क़ज़ाए हाजत जो तरीक़ो सेखारे थो, छा इहा शइ मुमकिन आहे त उहो पैगंबर दीन जूं शयूं, सवाब जा कम उम्मत खे न ॿुधाए ऐं लिकाए वञे? मुमकिन ई कोन्हे। हर शइ पंहिंजी उम्मत खे ॿुधाए चुका, बयान करे चुका। दीन इस्लाम संदन जिंदगी में मुकम्मल थी चुको। हाणे मुसलमान छा करे? हिकिड़े मुसलमान जे लाइ क़ुरान ऐं हदीस ई काफ़ी है। क़ुरान हदीस ई काफ़ी है। पूरो दीन क़ुरान हदीस के अंदर मौजूद है। ॾिसो अल्लाह जे नबी फरमायो, तरक्तु फीकुम अमरैन लन तज़िल्लु मा तमस्सकतुम बिहिमा किताबुल्लाह व सुन्नतु नबी। मुवत्ता इमाम मालिक जी हदीस, शेख अलबानी सही करार ॾिनो। पाण फरमाइनि था, आउं दुनिया मां वञा पियो, पर 2 शयूं तव्हां जे दरमियान छॾे कोन वञा पियो। हिकु अल्लाह जो किताब ऐं ॿी मुंहिंजी सुन्नत। जेकॾहिं उनखे मज़बूती सां झलींदो, तव्हां हरगिज़ गुमराह न थींदो, कॾहिं गुमराह न थींदो। जेकॾहिं क़ुरान हदीस ते तव्हांजो अमल रहे। अल्लाहु अकबर। अल्लाह जे नबी असांखे इहो बि सेखारियो त इंसान पंहिंजे नफ़्स जो तज़कियो कीअं करे। रब्बुल आलमीन बि सेखारियो इंसान पंहिंजे नफ़्स खे पाक कीअं करे। छो त अल्लाह जे रसूल जी ड्यूटी आहे न, फर्ज़ मनसबी आहे। वयो ज़कीहिम, अल्लाह ताला फरमाए थो मुंहिंजो पैगंबर इन्हनि माण्हुनि खे पाक करे थो, शिरक खां, बिदत खां, गुमराहियुनि खां, बद अखलाकी खां, हर गंदे फैल खां। मुंहिंजो पैगंबर इन्हनि खे पाक करे थो। ऐं अल्लाह जे रसूल उहा ड्यूटी निभाई। सहाबा के पाण गुनाहनि खां पाक करेगा। जेके शिरक में गर्क हुआ से तौहीद ते अची विया। केतिरा हवा जिन शराब छॾे ॾिनो, व्याज छॾे ॾिनो। अहिड़ो सहाबी हो जंहिंजो जाहिलियत के दौर जे अंदर हिकिड़ी औरत सां ताल्लुक हो, मुसलमान थियण खां पोइ उनखे छॾे ॾिनाई। क़ुरान हदीस असांखे ॿुधाइनि था त इंसान पंहिंजे नफ़्स खे पाक कीअं करे। अल्लाह जी तौहीद जे ज़रिए शिरक खे छॾे, प्यारे पैगंबर जी इताअत करे, बिदत बात करे, नमाज़नि जी पाबंदी करे,
थी वने जिहाद करे, मां पीउ सां सने सलूक करे, सभिनी मुसलमाननि सां सुहिणो सलूक करे, हत्ता कि अल्लाह दी मखलूक जेकॾहिं जानवर आहिनि, पखी आहिनि, जीत आहिनि, उन्हनि ते बि रहम करे। दीन इस्लाम असांखे तज़किये जो तरीक़ो सेखारे। लेकिन 2 सदी हिजरी जे आख़िर में कुछ माण्हू पैदा थिया, उन्हनि चयो न, तज़किये जो इहो तरीक़ो काफ़ी कोन्हे। उन्हनि बाक़ाइदे तज़किये जे नाले ते हिकिड़ो नओं दीन खड़ो कयो, जंहिंखे पाण सूफ़ियत चऊं था, तसव्वुफ़ चऊं था। या सूफ़ियत या तसव्वुफ़ ॿुधाईंदो हला, इन जो इस्लाम सां को ताल्लुक न आहे। ही मुंहिंजे साम्हूं किताब मौजूद आहे कि मुसलमान जो न, बर्तानिया जो वॾो लेखक, अरबी ज़बान जो माहिर, ओरिएंटलिस्ट रेनॉल्ड ए निकलसन, जेके मशहूर नालो आर ए निकलसन, उनजो किताब मुंहिंजे हथ में आहे। किताब जो नालो आहे द मिस्टिक्स ऑफ इस्लाम, इस्लाम जा सूफ़ी। इन ई किताब जे 8 नंबर सफ़े ते हिकिड़ो गैर मुस्लिम छा थो लिखे त ही सूफ़ियत किथां आई, बल्कि 9 नंबर सफ़ो, ही सूफ़ियत आई किथां आई, जेका पाकिस्तान, हिंदुस्तान जे अंदर, ईरान में या ॿिया केतिरा इस्लामी मुल्क जिन में राइज आहे, आया या तसव्वुफ़ कुरान हदीस मजा आई आहे, या ॿिया मज़ाहिब उन्हनि वजह तसव्वुफ़ खे इस्लाम में दाख़िल कयो वियो आहे। ही गैर मुस्लिम छा थो चवे मुंहिंजे साम्हूं? चवे थो द ट्रुथ इज द सूफीइज़म, द ट्रुथ इज दैट सूफीइज़म इज अ कॉम्प्लेक्स थिंग। चवे थो हक़ीक़त ही आहे, सच ही आहे त ही सूफ़ियत हिकिड़ो मुंझाईंदड़ मसलो आहे, खिचड़ी आहे, मुंझाईंदड़ शइ आहे। And therefore no simple answer can be given to the question how it originated. तंहिंजे करे निकलसन चवे थो, को अहिड़ो जवाब नथो ॾेई सघिजे त ही कहिड़े तरीक़े सां सूफ़ियत जेका सा पैदा थी। सूफ़ियत कहिड़े तरीक़े सां पैदा थी, को सादो जवाब नथा ॾेई सघूं। गैर मुस्लिम चवे थो अॻिते हली त इहा सूफ़ियत जेका आहे सा आई आहे ॿुधमत खां, ईसाइयत खां, नौफलातूनियत खां। उन वजह इहा सूफ़ियत मुसलमान ने इख्तियार कई आहे। आर ए निकलसन हिकिड़ो गैर मुस्लिम आहे, उहो चवे थो। अल्लाह अकबर। पर इहा सूफ़ियत असांजे मुल्क में ख़ुसूसन पीरी मुरीदी जी सूरत में मौजूद आहे। ऐं तव्हां ॾिसो था त केतिरे क़दर उन जूं पाड़ूं मज़बूत आहिनि। पाकिस्तान छा सिर्फ़ तव्हांजे सिंध जे अंदर सवने हज़ारनि जी तादाद में पीर है, हज़ारनि जी तादाद में संदन मुरीद है। आउं पुछां थो, पीरी मुरीदी जो इस्लाम सां कहिड़ो ताल्लुक आहे? आहे को ताल्लुक? इस्लाम जे अंदर जेकॾहिं को नेक इंसान उनखां ग़लती थिए थी, ॿियो उनखे टोके सघे थो, इस्लाह करे सघे थो, चई सघे थो त बाबा तूं ग़लति आहीं। ॾिसो सहाबा जा मिसाल, सहाबा जा मिसाल जेके उम्मत जा सभ खां बहितरीन फर्द आहिनि। जेकॾहिं कंहिं खां ग़लती थी, ॿिए ख़बरदार कयो। सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु, अल्लाह अकबर, अज़ीम सहाबिया, मुसलमान जो ॿियो ख़लीफ़ो आहे। ॾिसो, हिकु दफ़े हिकिड़े सहाबी खे चयाई त मूंसां मुलाक़ात लाइ अचिजां। हू सहाबी आयो, 3 दफ़ा दर ते दस्तक ॾे थो, आवाज़ ॾे थो, सलाम करे थो, जवाब कोन आयो, मोटी वियो। बाद में जॾहिं सैयदना उमर बिन ख़त्ताब सां मुलाक़ात थी, सैयदना उमर बिन ख़त्ताब चयो, मूं तोखे सॾियो हो त मूंसां मुलाक़ात कजां, छो कोन आहे? अमीरुल मोमिनीन आयो हुअसि, पर 3 दफ़ा सलाम कयुमि, इजाज़त घुरियमि, जवाब कोन मिलियो, मोटी वियुसि, छो त अल्लाह जे प्यारे पैगंबर जी हदीस।
सैयदना उमर बिन खत्ताब जो मानू उन्हें कई हदीस मालूम कौन हुई बेसहाबी के गुनाह तो ये शायद ही नहीं तो वाकई अल्लाह के प्यारे पैगंबर की हदीस हिरोर सहाबी खबर न हुई या कदे के सहाबी का गलती थी वही बे सहाबी टोके छड़ियो सरे सहाबा इन्हें मामले में खामोश कौन रहता जिसो अजीम मिसाल मोहत्ता इमाम मालिक की हदीस सैयदना उस्मान बिन अफ़्फ़ान जो दौरे खिलाफत पान खलीफ हुआ हिकड़े मानू शादी कई शादी जे 6 महीनन उनके बाहर जाओ 6 महीनन मुर्स के शक पैजी हो तो मुझी माई के हमल निकाह का अग में हो वरना 6 महीनन बाद पैदा किए थी दो आयो सैयदना उस्मान बिन अफ़्फ़ान वट साईं मुखे लगे तो मुझी घरवारी बदकार है निकाह का अग में के हमल हो मुंह निकाह कयो 6 महीनन का पोइ बाहर जाओ सैयदना उस्मान बिन अफ़्फ़ान कुरान जो हाफिज बा वही जो कातिब बा पर सो गलती थी वही आर्डर जारी कयाई इन औरत के संसार कयो वजे ॾिसो सहाबा जो तरीक़ो खलीफ़े आर्डर ॾिनो छा सब खामोश थी वही रहा न सैयदना अली बिन अबी तालिब रज़ी अल्लाह अन्हु थी उन्हें जो अमीरुल मोमिनीन तकड़ न करियो खुद कुरान बचा 6 महीनन जो अमल साबित है एतराज कया खलीफे जो हुक्म कौन मनाए छो तो खलीफे जो हुक्म कुरान के खिलाफ हो सैयदना उस्मान ॾिसो कहिड़ो अज़ीम इंसान है कावड़ियो कोन तो रैयत जे हिकिड़े फर्द मुते तनकीद छो कई ये उस्मान अली मुखे दलील पेश कर जैसी कुरान में अल्लाह ताला फरमाए तो वह हमलहू व फिसालहू सलासून शहरा औरत जो हमल थने प्यारण की मुद्दत ये बई मुद्दतूं 30 महीना है 30 महीना बिन लफ्जन में 2.5 साल 30 महीना माना 2.5 साल जैसे हिते अल्लाह ताला 2 मुद्दतूं बयान कयूं आहिनि हमल थने प्यारण की मुद्दत 30 महीना हाँ रब्बुल आलमीन बी जाए ते थने प्यारण की मुद्दत अलग बयान कई आहे वल वालिदात युर्ज़िन औलादहुन्न हौलैन कामिलैन लिमन अराद अन युतिम्म रज़ाअ जेके मायरूं पंहिंजनि ॿारनि खे थञ प्यारण चाहिनि उन्हनि खे घुर्जे पूरा 2 साल तयारी पूरा 2 साल हौलैन कामिलैन ऐं 2 सालनि जा घणा महीना थींदा 24 महीना जेसी हाणे 24 महीना कटियो 3 मजा पोयां घणा बचा 6 महीना जी ॾिसो कुरान बजाई दलील मिली वियो तो 6 महीनन जो हमल थी सके तो सैयदना उस्मान की मज़मत कावड़ो कोन अली अल्लाह जला खरता फरमाए तो के अल्लाह मुखे गलती का बचाए वरतो ये सहाबा जो तरीको लेकिन सूफियत के अंदर छाए तवी पीर ते एतराज नथा करे सघो हत्ता के चयो वियो आहे किताबनि जे अंदर पीर साहब तव्हां खे को गलत कम कंदे नजर अचे समझो तव्हां जी अखियुनि जो धोखो आहे साईं सही कम पियो करे इहो ई आहे सबब जो तव्हां ॾिठो हूंदो केतिरा दफ़ा अहिड़ा पीर गंदा कम कंदे पकड़जी पवंदा पुछड़ा कम कंदे मुरीदन के बुधायो भी तो है तव्हांजो पीर कदे गलत कम नथो करे सके तुंहिंजी अखियुनि जो धोखो तोखे पीर ते एतराज ना करणो पहिरियों सबक इहो आहे त पीर ते एतराज तोखे मुर्शिद ते एतराज ना करणो इहो पहिरीं शइ कुरान हदीस जे खिलाफ ही सहाबी एतराज करे सहाबी ते अल्लाह जे नबी जो फरमान है मन रा मिनकुम मुनकरन फलियुग़य्यिरहु बियदिही अवामा को माण्हू गलत कम थींदे ॾिसे हथ सां रोके हथ सां रोकण जी ताक़त ना है ज़बान सां चवे ज़बान सां चवण जी ताक़त ना है त घटि में घटि दिल जे अंदर बुरो उनखे समझे ज़ालिक अज़फुल ईमान इहो ईमान जो सभ खां घटि दर्जो आहे कमज़ोर दर्जो आहे
माठ करे कोने वेणु, लेकिन सूफियत के अंदर तव्हां खे मुर्शिद ते एतराज करिणो ई कोन्हे। ऐं पोइ नतीजो छा निकिरंदो आहे? मुर्शिद ग़लति कम कंदा आहिनि, शिरकिया कम कंदा आहिनि, बेहयाई जा कम कंदा आहिनि, ऐं माण्हू ख़ामोश रहंदा आहिनि। ऐं तसव्वुफ़ जो ॿियो जेको क़ाइदो आहे इंतहाई अहम, उहो कहिड़ो आहे त पंहिंजे पीर खे जेको दर्जो ॾियनि था सो वॾो ख़तरनाक आहे। हिकिड़ी कूड़ी रिवायत ॿुधाईंदा आहिनि त अशैख़ फ़ी क़ौमिही कन्नबी फ़ी उम्मतिही। मुर्शिद जो दर्जो क़ौम जे अंदर ई आहे जी नबी जो दर्जो उम्मत में। वही सोचो केॾो ग़ुलब आहे जी नबी जो दर्जो उम्मत में आहे, हू सभ खां मथां आहे। अहिड़े तरीक़े सां शेख जेको आहे, मुर्शिद जेको आहे, उनजो क़ौम जे अंदर अहिड़ो मथां दर्जो। बल्कि लिखियो अथनि पंहिंजनि किताबनि जे अंदर त मुर्शिद जा कौल जेके आहिनि हक़ीक़त में अल्लाह जे रसूल जा कौल आहिनि, पैगंबर जा कौल आहिनि। हालांकि अल्लाह के रसूल के बारे में अल्लाह छा तो फरमाए, वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वह्यु युहा। मुझो नबी पंहिंजी ख्वाहिश सां कोन थो ॻाल्हाए, अल्लाह जी वही जे तहत ॻाल्हाए थो। मूंखे ॿुधाए छा तुंहिंजो मुर्शिद बि रब जी वही सां ॻाल्हाए थो? तो त पंहिंजे मुर्शिद खे नबी बनाए छॾियो, पैगंबर बनाए छॾियो। अल्लाहु अकबर। ऐं उन खां पोइ सूफियत जो सभ खां ख़तरनाक तरीन अक़ीदो कहिड़ो अथव ख़बर आहे? ख़तरनाक तरीन अक़ीदो आहे वहदतुल वजूद। वहदतुल वजूद सिंध जा जेके बि शाइर सूफी उन्हनि खे पढ़ी ॾिसो, शाह अब्दुल लतीफ भिटाई हुजे, सचर सरमस्त हुजे, सभ जा सभ वहदतुल वजूद जा अलम बरदार रहिया। अल्लाह खे किथे पुनू चयो अथनि, किथे रब खे जखड़ो चयो अथनि, किथे अल्लाह के बरोच चयो अथनि, किथे अल्लाह के हौत चयो अथनि। इहो इल्हाद आहे अल्लाह जे नालनि में, रब जी तौहीन आहे। नुक़्तो यादि रखी छॾियो, अल्लाह खे को बि माण्हू पंहिंजे तरफ़ां नालो नथो ॾेई सघे। छो रब खे कहिड़ा नाला सूअनि था, रब पाण ॿुधाईंदो या रब जो पैगंबर ॿुधाईंदो? कहिड़ा नाला अल्लाह जे शान जे लाइक़ आहिनि, या अल्लाह ख़ुद ॿुधाईंदो या अल्लाह जो नबी ॿुधाईंदो? हिते तव्हां आशिकनि जा नाला अल्लाह खे ॾेई छॾिया। पुनू ज़ुल्म ॾिसो। ऐं ख़ुदि हिन शाह अब्दुल लतीफ जे रिसाले जे अंदर केतिरा अहिड़ा अशार मौजूद आहिनि सचर सरमस्त जे शाइरी जे अंदर, जिते चयो आहे त आउं पाण पुनू आहियां, माना नऊज़ बिल्लाह आउं पाण ख़ुदा आहियां। वहदतुल वजूदी माना ख़बर छा आहे? वहदतुल वजूदी माना आहे त काइनात में सिर्फ़ हिकिड़ो वजूद आहे, कंहिंजो? अल्लाह जो। ही तव्हां जेके वेठा आहियो न, जेका मखलूक आहे उहा अल्लाह जी ज़ात जो मज़हर आहे। ला मौजूद इल्लल्लाह, तंहिंजे करे संदन जो कलम आहे अल्लाह खां सवाइ का शइ मौजूद आई कोन। हालांकि बातिल नज़रियो, तभी मौजूद आहियो, आउं मौजूद आहियां, जानवर मौजूद आहिनि, पखी मौजूद आहिनि। हिते छा थो चयो वञे? अल्लाह खां सवाइ का शइ मौजूद कोन्हे, माना हर शइ ख़ुदि ख़ुदा आहे। इन खां वॾो कुफर थींदो? मके जा मुशरिक जेके हुआ न से 360 बुतनि जा पुजारी हुआ, 360 वरी बि तादाद आहे। लेकिन सूफ़ी छा था चवनि? हर शइ जेका आहे सा ख़ुदि ख़ुदा। अल्लाहु अकबर। तंहिंजे करे असांजे बदीन ज़िले जे अंदरि हिकिड़ी दरगाह आहे, महमूद फ़कीर करियो गवर जे अंदरि। मुंहिंजो किताब छॾे आयो आहियां, पंहिंजी लाइब्रेरी जे अंदरि खणी कोन आयुसि। उन लिखियो आहे पंहिंजे किताब जे अंदरि, केतिरियुनि जायुनि ते हिकु जॻह ते लिखे थो त आउं तॾहिं हुअसि जॾहिं आदम कोन हो, आदम त छा पर ख़ुदि ख़ुदा कोन। हिन खां वॾो कुफर थींदो? आउं तॾहिं हुअसि जॾहिं आदम न हो, आदम छा ख़ुदि ख़ुदा कोन हो। हालांकि अल्लाह ताला हमेशा खां आहे, हमेशा रहंदो। अल्लाह अल अव्वल अल आखिर। कुरान खोले ॾिसो, अल्लाह खां अॻु में केरु कोन्हे, रब खां पोइ बि केरु कोन्हे, हमेशा खां आहे, हमेशा रहंदो। वरी छा थो चवे?
त अल्लाह खां बसी अग में वासू नऊज़ बिल्लाह, माना अल्लाह मखलूक थी वियो, अल्लाह मखलूक थी वियो। मूंखे ॿुधाए कुफर आया कोन्हे? छा कुफर दे सघे थी न? जेकॾहिं तव्हां चओ था त फिरौन काफ़िर आहे, छाजे करे? हुन छा चयो? अना रब्बुकुमुल आला, ऐं तव्हांजो सभ खां वॾो रब आहियां। रब हुनखे जहन्नम रसीद करे छॾियो। काफ़िर थी मोह ऐं मुस्लमान चवराइण वारो चवे त आउं ख़ुदि ख़ुदा आहियां। छा मुस्लमान रहंदो? छा हुनजे अंदरि दीन रहंदो? जेकॾहिं पंहिंजो पाण खे ख़ुदा सॾंदो आहे। अल्लाहु अकबर। मशहूर देवबंदी आलिम जेको केतिरनि वॾनि वॾनि इन्हनि जे उलमा जो शेख आहे, इमदादुल्लाह मुहाजिर मक्की, उनजो किताब मूं वटि मौजूदु आहे। उन में हिकु जॻह ते लिखे थो त बाने खे घुर्जे त अल्लाह जो ज़िक्र कंदो रहे। उर्दू में लिखियलु आहे अल्लाह का जिक्र करता जाए, ऐं वो एतिरो जिक्र करे जो ख़ुदि मज़कूर थी वञे। ब्रैकेट में लिखियलु आहे ख़ुदि ख़ुदा थी वञे। कुलियात इमदादा किताब जो नालो कुलियात इमदादिया, चए थो ख़ुदि मज़कूर यानी अल्लाह हो जाए, एतिरो जिक्र करे ख़ुदि ख़ुदा थी वञे। मूंखे ॿुधाए ही कुफर कोन्हे? यादि रखी छॾियो, अल्लाह ताला मखलूक खां धार अर्श ते मुस्तवी आहे। ये अल्लाह जी तौहीन आहे जो तूं चवी त हर शइ ख़ुदि ख़ुदा आहे। हिते कुत्तो भले पियो, पलीत जानवर सूअर भले पियो, गंदियूं शयूं भलनि पियूं, तूं उन्हनि जे बारे में छा चवंदे? नऊज़ बिल्लाह। उन्हनि जे बारे में तूं छा चवंदे? तंहिंजे करे पढ़ियमि हिकु जॻह ते त हिकिड़े सूफ़ी नऊज़ बिल्लाह कुत्ते जी भौंक ॿुधी तॾहिं बि चई लब्बैक। वही सोचो, कुत्ते जी भौंक ते छा थो चवे? लब्बैक। कुत्ते खे छा दर्जो ॾियो वेठो आहे? माबूद बनायो वेठो आहे कुत्ते खे, छो तुंहिंजे नज़दीक हर शइ ख़ुदि ख़ुदा। हालांकि कुरान में अल्लाह ताला छा फरमाए? अल्लाहु अकबर। अल्लाह ताला अर्रहमान अलल अर्श इस्तवा, रहमान अर्श ते मुस्तवी, मथे मखलूक खां दार आहे। सिर्फ हिकिड़ी सूरत करे गौर सां पढ़ो, कुल हो वल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। पैगंबर तू ऐलान कर अल्लाह अकेलो आहे, अल्लाहु समद। असमद जी माना ख़बर छा आहे? असमद जूं केतिरियूं ई माना आहिनि। हिकिड़ी माना आहे जंहिं मज़ा का बि शइ ॿाहिरि न निकिरे, का बि शइ ॿाहिरि न निकिरे। जेकॾहिं तव्हां चओ था अल्लाह मां जेके सिमरा इंसान ॿाहिरि निकिता, पोइ अल्लाह असमद त रहियो ई कोन्हे। पोइ तव्हां त क़ुर जो इनकार करे छॾियो। जेकॾहिं चवंदा मखलूक अल्लाह मां निकिरी वई, अस्तगफिरुल्लाह, पोइ रब समद त रहियो ई कोन। इहो वहदतुल वजूद जो अक़ीदो सऊदी अरब जो जयद आलिम दीन अंजाम अल्लाह उनखे वॾी जमात ज़िंदा आहे, शेख सालेह बिन फौज़ान हफ़िज़हुल्लाह। उन खां के माण्हू पुछियो त साईं, के माण्हू चवनि था त अल्लाह हर शइ में मौजूद आहे, हर शइ जे अंदरि ख़ुदि ख़ुदा आहे, अल्लाह खां सवाइ कंहिंजो वजूद ई कोन्हे। शेख जेका जुमला चया आहिनि उनजे फतावा जे अंदरि मौजूद आहिनि। अॼु बि मुंहिंजी लाइब्रेरी जे अंदरि छा चयईं? हुम अक्सरु अहलिल अर्श, ये धरती ते रहण वारा बदतरीन काफिर, बदतरीन काफिर। छो त मुशरिक वरीब तादाद खे महदूद करे थो, ही चवे थो हर शइ ख़ुदि ख़ुदा। इहो वहदतुल वजूद तव्हांखे हर शाइर जी शाइरी में मिलंदो, जेके सूफ़ी आहिनि। बुले शाह चयो आहे न, अल्लाह आदमी बनाया, अल्लाह आदमी बनाया। सचल सनस में चयो आहे अल्लाह ऐं पाण खुद दावा कई अथनि। अल्लाहु अकबर। उन खां पोइ दोस्तों ही सूफ़ियत जेका आहे उनजो हिकिड़ो ॿियो ख़तरनाक जेको अक़ीदो आहे, उहे चवनि था सभु मज़हब सचा आहे। इस्लाम बि सचो आहे, हिंदू मत बि सचो। माना इस्लाम तौहीद वारो मज़हब सचो ऐं हिंदू जेकॾहिं बुतनि जी पूॼा कनि तॾहिं बि सचा। को फ़र्क़ु कोन्हे, दुनिया जा सभु मज़हब सचा आहिनि। पुछां तो जेके सब मज़हब सच्चा आहिनि, अल्लाह पैगंबर छो मोकिलिया?
छो पैगंबर रब्बुल आलमीन मोकलिया अल्लाह के प्यारे पैगंबर की कौम बुतन की पुजारी हुई। पान जॾहिं आया आहिनि मक्के के अंदर तौहीद बयान कनि था, सब खां पहिरीं छा था चवनि या अन्नास क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ़्लिहू। ऐ इंसानो चओ अल्लाह खां सिवाय को माबूद ना है, इबादत के लायक ना है, तभी कामयाब थी वेंदा। पाण मक्को फतेह कनि था, 360 बुत पंहिंजे हथनि सां टोड़ी। सही मुस्लिम जी हदीस आहे, पाण फरमाईंदा अल्लाह ताला मूंखे मोकिलियो आहे त बुतनि खे टोड़े छॾिया। पोइ पैगंबरनि खे शहीद छो कयो वियो? छो तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं? छो हिजरत ते मजबूर थिया? जेकॾहिं सब मज़हब सचा आहिनि, हिकिड़ो दीन इस्लाम चवे थो अकेले अल्लाह खे मञो, हिंदू मत वारा चवनि था 33 करोड़ खुदा आहिनि, छा ॿई मज़हब सचा थींदा? ॿई बराबर थींदा? पर सूफी चवे थी हा, ये मुझे सामू किताब मौजूद है तारीख मशाइख चिश्त, इन जे अंदर हिकिड़ो वाक़ियो लिखियल आहे। चवे तो असांजा ॿ बुज़ुर्ग जेके आहिनि से पंहिंजे घर जी छित ते हलचल करे रहिया आहिनि। सुबुह जो टाइम आहे, शेख निज़ामुद्दीन औलिया ऐं अमीर खुसरो चवे तो तेसि ताईं पाड़े जे अंदर हिकिड़े माण्हू खे ॾिसनि था जेको हिंदू हो ऐं बुतनि जी पूजा करे रहियो। हिंदू हो, बुतनि जी पूजा करे रहियो। हिन छा चयो? माना जेको अमीर खुसरो आहे उन छा चयो? चवे तो हर कौम कौम रास्त राहे, फारसी के अंदर दीने व किबले गाहे, जिनकी उर्दू में माना लिखियल आहे त हर कौम सीधे रास्ते पर है, हर कौम सीधे रास्ते ते आहे। मना चवे तो बुतन की पूजा करण वारो भी सीधे रास्ते ते आहे, उन जो भी किबलो आहे, उन जो भी दीन आहे, इहो भी सही आहे। मूंखे ज़ुल्म कोन्हे, बुतन की पूजा करे पियो, चवे तो इहो भी सही आहे। छो सब दुनिया के अंदर मज़हब सच्चा है, हत्ता कि मुझे सामने सही किताब मौजूद है फवाइदुल फुआद निज़ामुद्दीन औलिया जो, इन जे अंदर सफ़ो नंबर 260 जेको आहे उन जे अंदर लिखियल आहे त असां जो हिकिड़ो बुज़ुर्ग हो जंहिंजो नालो हमीदुल्लाह, हिंदुस्तान के अंदर उहो हिकिड़े हिंदू के बारे में चवंदो हो कि फलाणो जेको हिंदू आहे इहो खुदा जो वली आहे, खुदा जो वली आहे। वही सोचियो अल्लाह कुरान में वलिन जी निशानी बुधाई या कोन बुधाई? सूरह यूनुस खोलो, फरमाए मौलवी साहब पढ़ंदा आहिनि कुरान जी आयत, अला इन्न औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। खबरदार जेके अल्लाह जा वली आहिनि, न उन्हनि खे खौफ हूंदो न उहे गमगीन थींदा। इहा आयत पढ़ंदा आहिनि, पर अॻिते कोन ॿुधाईंदा त इहे वली आहिनि के। अगते अल्लाह उनकी तशरीह कई आहे, अल्लज़ीन आमनू व कानू यत्तकून। वलीउल्लाह कहरन जेके मुत्तकी आहिनि, जेके मोमिन आहिनि, अल्लाह फरमाए तो उहे वली आहिनि। हाणे आउं पुछां तो बुतन जो पुजारी मोमिन आहे? बुतन जो पुजारी मोमिन आहे? बुतन जो पुजारी मुत्तकी आहे? कोई छो थो चवे त हिंदू वली आहे? जुल्म कोन्हे, मुशरिक अल्लाह जो दुश्मन आहे। याद रखी छो, मुशरिक अल्लाह जो दुश्मन आहे। शिरक करण वारो अल्लाह के गार दे तो, रब के वली गैरत अचे थी जॾहिं उन सां शिरक कयो वञे, तू चवी तो वली आहे। जीएम सैयद पंहिंजे किताब जी ॾिठो आहे मुंहं जे अंदर इहा ई ॻाल्हि कई आहे त बाबा सब मज़हब सचा आहे, को कूड़ो कोन्हे। जेकॾहिं सब मज़हब सचा आहिनि त पोइ अल्लाह पंहिंजा प्यारा पैगंबर छो मोकिलिया? छाजे लाइ? छो उन्हनि जिहाद कयो? अल्लाह जे रसूल में जिहाद कयो न। जिहाद इस्लाम के अंदर अहम हिकिड़ो अमल आहे, तलवार खणनि था। प्यारे पैगंबर तलवार खई आहे। इहो गंदो नज़रियो आहे सूफियत जो। उन खां पोइ ॿुधाईंदो हलां इन ई सूफियत के अंदर हिकिड़ो ॿियो बि ख़तरनाक जेको सुमनात आहे अक़ीदो, उहो कहिड़ो आहे? चवनि था त बाबा इबादत करियो त जन्नत जी लालच न रखो, जहन्नम खां न ॾिजो। चवनि था इहो वापार आहे, इहो वापार आहे। इबादत अल्लाह जी करियो, जन्नत जी तमा न रखो, जहन्नम खां न ॾिजो। हालांकि इहो सॼो अक़ीदो क़ुरान हदीस जे ख़िलाफ़ है।
अल्लाह कुरान में पैगुंबर जो जिक्र फरमायो, वो फरमाई ये मुझा पैगुंबर मुखे सदींदा हुआ उम्मीद रखंदे ऐं खौफ विचा, उम्मीद रखंदे खौफ विचा पैगुंबर मुखे सदींदा हुआ, हत्ता के जन्नत की तलब खुद अल्लाह के प्यारे पैगुंबर कई, अल्लाहुम्मा इन्नी असअलुकल जन्नह, ऐ अल्लाह तो खां जन्नत जो सवाल करया। पर उम्मत के चई विया तवां जॾहिं अल्लाह खां सवाल करियो जन्नतुल फिरदौस जो सवाल करियो। अल्लाह जो नबी चवे तो सवाल करियो, जन्नत तलब करियो। असी खुद अल्लाह खां जन्नत तलब करियो पिया, पाण तलब कन पिया, लेकिन ही छा था चवन सूफी त न बाबा जन्नत जी तलब में इबादत न करियो, कंहिंजी ॻाल्हि मञो मूंखे ॿुधायो, जहन्नम खां न ॾिजो, जहन्नम जे खौफ जे करे इबादत न करियो। हालांकि अल्लाह जा पैगुंबर रब खां खौफ रखंदे इबादत कंदा हुआ, उम्मीद भी रखंदा हुआ। इहो अकीदो बातिल आहे। अल्लाह करता साहबा जा मिसाल ॾिसो कि उन्हनि जन्नती तलब रखी, जंग के औद जे अंदर मुकाबलो लॻो पियो आहे। अनस बिन नज़र रज़ी अल्लाह अन्हु सहाबी ओचितो चवे तो मूंखे जन्नती खुशबू अचे पई ऐं काहे पियो काफ़िरनि जे अंदर, केतिरा काफ़िर मारिया पान शहीद थी वञे, जिस्म ते केतिरा ज़ख़म पए था, पर छाजे लाइ त रब मूंखे शहादत मौत नसीब करे ऐं आउं जन्नत में पहुची वञा, जन्नत में पहुची वञा। इन तलब जे करे सहाबा किराम हली वेंदा हुआ, अल्लाह जा रसूल असां जन्नत चाहियूं था। ॾिसो हिकु दफ़े सहाबा हली आया, हदीस मुस्नद अहमद दी चवण लगा था अल्लाह जे रसूल वटि हलूं था ऐं अल्लाह जे रसूल खां दुआ करायूं था त मदीने में नहरूं जारी थी वञनि, छो पाणी जी अनाथ हुई, नहरूं जारी थी वञनि। परे खां अचनि पिया, अल्लाह जे प्यारे पैगुंबर नज़र पइजी वई, पाण सम्झी विया त सहाबा का शइ घुरण अचनि पिया, का शइ तलब करण अचनि पिया। पाण फौरन फरमाइनि था ऐं मुंहिंजा साहबियो अॼु जेका शइ तव्हां मूंखां तलब कंदो घुरंदो ऐं अल्लाह खां सुवाल कंदसि, अल्लाह तव्हां खे ॾींदो। मुस्नद अहमद जा लफ़्ज़ आहिनि, जॾहिं साहबा इहा ॻाल्हि ॿुधी पाण में वही कचहरी करण लॻा, चवण इहा ॻाल्हि ॿुधो, पाणी घुरी छा कंदासीं, नहरूं घुरी छा कंदासीं, ही पाणी नहरूं आरवी शइ आहिनि, दुनिया में आरवी शइ आहे, अॼु आहे सुभाणे कोन रहंदी, छो न अल्लाह जे नबी खां अहिड़ी शइ तलब करियूं जेका हमेशह न हुजे। मौक़ो गनीमत ॼाणो, मौक़ो न विञायो। हाणे कहिड़ी शइ तलब करियूं, आख़िर इत्तफ़ाक़ कनि था त पाण हली अल्लाह जे रसूल खां दुआ करायूं था त अल्लाह असांजे गुनाहनि जी मग़फ़िरत करे ऐं असांखे जन्नत अता फरमाए। ॾिसो केतिरी तलब आहे, दुनिया जूं शयूं छॾे ॾींदा, पर हिते छा आहे न सही, इहा त लालच आहे। हालांकि दुनिया जे अंदरि हिकिड़ो मिसाल ॾींदो वञा, हिकिड़ो कमु मूंखे ॾेखारियो जंहिंमें लालच न हुजे, जंहिंमें खौफ़ न हुजे। ही कम्युनिस्ट आहे न, कम्युनिस्ट चवे तो गैर तबकाती मुआशरो असीं कायम कंदासीं, फ़र्क़ ख़त्म कंदासीं, सरमायादारी ख़त्म कंदासीं। अव्हांखे लालच ॾे थो, अव्हांखे लालच ॾे पियो न, ऐं डिॼारे कंहिंखां थो, जागीरदार खां, सरमायादार खां, कौम परस्त में लालच ॾे थो। बाबा पाण जो इलाइक़ो अलॻि हूंदो, मुल्क अलॻि हूंदो, गैरनि जी हुक्मरानी खां बची वेंदासूं, पाण सभु सिंधी गॾु हूंदासूं, ॿियो हूंदो ई कोन। तव्हांखे लालच ॾे थो, अलॻि हूंदासूं, सभु पंहिंजो पाण में गॾु हूंदासूं, ऐं डिॼारे थो त ॿियनि जी हुकूमत खां बचो, ॿियनि जे तसलुत खां बचो। ॾिसो हिते बि डिॼारे पियो, लालच ॾे पियो। तव्हीं नौकरी करियो था, छो था करियो, हारप करियो था, छो था करियो, दुकान खोलियो था, छो था खोलियो। हर कम जे अंदर जेसि ताईं लालच न हुजे इंसान कोन कंदो। हाँ, इस्लाम उन लालच के महदूद कयो आहे, उन फितरी तलब के त तव्हां अल्लाह खां जन्नत तलब कयो, जन्नत तलब कयो। उन खां पोइ ॿुधाईंदो हलां त इन ई तसव्वुफ जो हिकिड़ो ॿियो ख़तरनाक जेको माना नज़रियो आहे त इहे चवनि था शादी करणु ख़राब शइ आहे। केतिरा अहिड़ा सूफ़ी गुज़री विया जिन सॼी ज़िंदगी शादी कोन कई। हालांकि ॿुधाईंदो हलां, अल्लाह ताला ख़ुदि क़ुरान में फरमायो, फनकिहू मा ताब लकुम मिनन निसा मसना व सुलास व रुबा। मुसलमानो, जेके औरतूं तव्हांखे पसंदि अचनि उन्हनि सां निकाह करियो, ॿ हुजनि, टे हुजनि या चार,
पर इंसाफ न करे सघो त हिकिड़ी काफ़ी आहे। उन्हनि औरतुनि सां निकाह कयो जेके तव्हांखे पसंदि अचनि। या अल्लाह जो कमु आहे। अल्लाह जे नबी 11 शादियूं कयूं, 11 शादियूं। हत्ता के हिकिड़े सहाबी हली आया सैयदा आयशा रज़ी अल्लाह अन्हा वटि। पाण सुगरा घर मौजूद कोन्हे, अची पुछनि था त पाण सुगरा केतिरी इबादत कनि था। सैयदा आयशा ॿुधायो, राति जो तहज्जुद पढ़ंदा आहिनि, सुम्हंदा बि आहिनि, नफ़री रोज़ा रखंदा आहिनि, छॾींदा बि आहिनि। उहे 3 सहाबी जॾहिं उन्हनि ॿुधो अल्लाह जे रसूल इबादत जे बारे में, तॾहिं उन्हनि सम्झो त इबादत त घटि आहे। पाण सुगरा अल्लाह जा प्यारा बान आहिनि। अल्लाह अॻियूं पुठियूं जेके ख़ताऊं लफ़्ज़ माफ़ करे छॾियूं आहिनि, पर पाण त गुनाहगार आहियूं, पाण खे वधीक इबादत करणी पवंदी। हिकिड़े ऐलान कयो सॼी ज़िंदगी शादी कोन कंदुसि। ॿ ऐलान कयो ॿिए सॼी ज़िंदगी राति जो निमाज़ पढ़ंदुसि, निंड न कंदुसि। टे ऐलान कयो सॼी ज़िंदगी नफ़ली रोज़ा रखंदुसि। हाणे 2 चङा कम आहिनि बज़ाए। निमाज़ पढ़णु चङो कमु आहे न, रोज़ा रखण में नेकी जो कमु आहे न। ऐं ही शादी कोन थो करणु चाहे, छो त सॼो टाइम अल्लाह जी इबादत में गुज़रे। ही 3 ॼणा सहाबी ॻाल्हि करे रवाना थी विया। पाण सुगरा जे शाम जो घर अचनि था। सैयदा आयशा रज़ी अल्लाह अन्हा फरमायो त तव्हांजा 3 सहाबी आया हुआ, तव्हांजी इबादत जे बारे में उन्हनि पुछा कई, मूं उन्हनि खे ॿुधायो। उन्हनि तव्हांजी इबादत खे घटि सम्झो त थोरी इबादत आहे, असीं गुनाहगार आहियूं, असांखे वधीक इबादत जी ज़रूरत आहे। हिकिड़े ऐलान कयो ऐं सॼी ज़िंदगी शादी कोन कंदुसि। ॿिए चयो समूरी ज़िंदगी राति जो नमाज़ूं पढ़ंदुसि। टे चयो सॼी ज़िंदगी नफ़ली रोज़ा रखंदुसि। पाण सहुरनि छा चयो? अल्लाह अकबर। ॾिसो, हेॾा चवनि था शादी न करियो, इहा विलायती निशानी आहे, वली हुजण जी निशानी आहे। काइनात में मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां मथे को वली आहे? सहाबा खां मथे के वली आहिनि? सब सहाबा शादीशुदा, अंबिया इकराम शादीशुदा। जॾहिं अल्लाह जे रसूल इहा ॻाल्हि ॿुधी तॾहिं पाण फरमाइनि था, ऐं राति जो सुम्हंदो आहियां ऐं नमाज़ बि पढ़ंदो आहियां, ऐं रोज़ा नफ़री रखंदो बि आहियां, छॾींदो बि आहियां। मूं शादियूं कयूं आहिनि। फमन रग़िब सुन्नती फलैस मिन्नी। जेको मुंहिंजी सुन्नत खां नफ़रत करे थो, मुंहुं मोड़े थो, मूं वझा कोन्हे। ऐलान कनि था मूंसां मुंहिंजो तालुक न आहे। ॿी हदीस ॿुधाईंदो हलां, सुनन नबी दाऊद हिकिड़ो सहाबी अब्दुल्लाह बिन अमर बिन आस, उन शादी कई। कुझु ॾींहं गुज़रिया त संदसि वालिद पंहिंजी नुंहुं वटि हली आयो। वॾे जो फर्ज़ आहे जॾहिं न्याणी पढ़ण जी तव्हांजे घर में अचे थी का धारी गैर, त तव्हां हुन खां मालूमात करियो त पुट खां तकलीफ़ त कोन्हे, मुंहिंजे पुट जो रवैयो कीअं आहे, ईज़ाए त कोन थो, इहो फर्ज़ आहे वॾे जो। उहा छोकिरी पढ़ण जी आई। सैयदना अमर बिन आस, जेको अब्दुल्लाह बिन अमर बिन आस जो वालिद आहे, पंहिंजी नुंहुं वटि वियो। जी धीअ मूंखे ॿुधाए मुंहिंजो पुटु अब्दुल्लाह कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे? जी चाचा भलो माण्हू आहे, तमामु शरीफ़ माण्हू आहे, पर जॾहिं खां शादी थी आहे सॼी राति नमाज़ पढ़ंदो आहे, रोज़ नफ़ली रोज़ा रखंदो आहे, ऐं मुंहिंजे बिस्तरे जे वेझो बि कोन आयो। ॻाल्हि सम्झी वियो न? माना छा आहे? मूंसां हम बिस्तरी हुन कोन कई आहे। शादी खां वठी हम बिस्तरी हुन कोन कई आहे। किथां हम बिस्तरी कंदो? सॼी राति नमाज़ पियो पढ़े, रोज़ नफ़ली रोज़ा, किथां टाइम खे मिलंदो? अल्लाह अकबर। ख़बर पएती अल्लाह जे प्यारे पैगंबर तां। ॾिसो, दीन इस्लाम दीन फितरत आहे। पाण अब्दुल्लाह खे घुराइनि था, अब्दुल्लाह मूं ताईं ॻाल्हि पएती आहे, शादी थियण खां पोइ सॼी राति नमाज़ पढ़ी थो, रोज़ नफ़ली रोज़ा रखी थो, ऐं घर वारी जे वेझो बि कोन वियो। इहा ॻाल्हि ॿुधाईंदो हलां, जीअं मुड़ुस जो हक़ आहे पंहिंजी घरवारी सां हम बिस्तरी करे, अहिड़े तरीक़े सां घर वारी जो हक़ आहे त मुड़ुसुनि सां हम बिस्तरी करे। यादि रखो, जेकॾहिं को माण्हू पंहिंजी घरवारी सां हम बिस्तरी नथो करे, चङो भलो तंदुरुस्त बि आहे, उन खां पोइ बि घरवारी खे पूरो हक़ आहे कोर्ट में वञी खुला वठी सघे। इहो उन जो हक़ आहे। जेकॾहिं घर वारो हम बिस्तरी नथो करे, तंदुरुस्त आहे, ठीक ठाक आहे, खुला वठी सघे थी। इस्लाम हक़ ॾिनो आहे उनखे। अल्लाह अकबर। चऊं अल्लाह जा रसूल सॼी राति
पान फरमाए तो नमाज पढ़ी तो नफली रोजा रखी तो अल्लाह के रसूल हाओ छो कि मां अरब तो में ज़ालिक इल्ला अल खैर चाहे तो मुखे सवाब ज्यादा मिली वने तेजे करे सजी रात नमाज पढ़ंदो आया नफली रोजा रखंदो आया इन जे करे घरवारी जे बिस्तर जे विझो कोन पियो आहे पान सुगरन छा फरमाया पान राजी थीगा पान ला साम मन सामल अबद अब्दुल्लाह जे हमेशा रोजो रखियो जेनो उन रोजो रखियो ही कोन सबक छा मिलियो नफली रोजा रखे ऐं छॾे रात जो नमाज तहज्जुद पढ़े थो तो सुम्हे भी सही रात जे टाइम ते घरवारी जो हक़ अदा करे इहो उनजो हक़ आहे पर हिते छा आहे वाक़ियो ॿुधाईंदो हलां किताब जो नालो तव्हां ॿुधो हूंदो कशफुल महजूब लिखियल कंहिंजो आहे जेके चवंदा आहिनि दाता गंज बख्श हालांकि गंज बख्श केरु आहे अल्लाह आहे दाता ॾियण वारो केरु अल्लाह आहे उनजो नालो अली हजवेरी किताब जो नालो है कशफुल महजूब उनमें हिकिड़ो वाक़ियो लिखे थो ॿुधाईंदो हलां ॾाढो दिलचस्प वाक़ियो आहे हिकिड़े बुज़ुर्ग जे बारे में लिखे थो वो चवे थो त आऊं हिकिड़े घर में दाख़िल थियो आहियां घर जे अंदरि मूंखे रुगो माना उते पाकीज़गी नज़र आई सुकून मूंखे नज़र आयो हिकिड़े पासे मुड़ुस वेठो आहे कुंड में ॿिए पासे ज़ाल वेठी आहे कुंड में हिकिड़ी कुंड में मुड़ुस वेठो आहे कोड़ो ॿी कुंड में पोड़ी घरवारी वेठी आहे घर में हर तरफ रूहा ॾेता पाकीज़गी आहे पुछियो मान छाजे करे जे साईं जॾहिं खां शादी थी आहे शादी थींदी असांखे 5-8 साल थिया आहिनि कॾहिं हम बिस्तरी कोन कई मूंखे ॿुधाए ज़ुल्म आया कोन्हे शाबाश हिन माई खे हुजे जो खुला कोन वरिती 5-8 साल कॾहिं हम बिस्तरी असां कोन कई आहे दीन इस्लाम छा थो चवे इहो गैर फितरी अमल आहे गुनाह शादी करण सुन्नत आहे घरवारी सां हम बिस्तरी करण दीन इस्लाम छा थो चवे सदको आहे दुनिया में अहिड़ो को मज़हब आहे दुनिया में अहिड़ो को मज़हब जेको चवे त घरवारी सां हम बिस्तरी करण सवाब आहे सही मुस्लिम जी हदीस आहे पाण सगरन फरमायो त जेकॾहिं को माण्हू पंहिंजी घरवारी वटि वञे थो हम बिस्तरी करे थो इहो सदको आहे माना सवाब जो कमु आहे हिकिड़े साहबी जो अल्लाह जे रसूल घरवारी सां हम बिस्तरी इहो सदको कीअं थींदो इहो सवाब जो कमु कीअं थींदो पाण सगरन फौरन पुछियो अल्लाह जा बाना मूंखे ॿुधाए जेकॾहिं इहो कमु तूं गैर औरत सां करी आहे त गुनाह आहे कोन्हे ते अल्लाह जा रसूल हाओ जेकॾहिं गैर औरत जे सां मुंहिंजो निकाह न आहे उन वटि वञा ज़िना कयां त गुनाह आहे पाण फरमाईंदा अल्लाह जा बाना जेकॾहिं हुते गुनाह आहे त पंहिंजी घरवारी जेका निकाह वारी आहे उन वटि वञणु सदको ऐं सवाब आहे इहा दीन इस्लाम ऐं हिते 5-8 साल थिया आहिनि हिक ॿिए जो वेझो कोन आया इहो इस्लाम कोन्हे इस्लाम असांखे इहा तालीम कोन ॾिनी आहे हता कि तव्हां ॾिसो ॿुधाईंदो हलां इन ई जेको सभु माना सूफ़ियत जे अंदरि वरी छोकिरनि सां इश्क तमामु वॾे पैमाने ते कयो वेंदो आहे तक़रीबन वरा सूफ़ी से माना आशिक रहिया आहिनि हता कि मौलवी अशरफ अली थानवी साहब जो किताब आहे हिकायात औलिया मूं वटि मौजूदु आहे केतिरनि जायुनि ते पंहिंजे बुज़ुर्गनि जा किस्सा बयान कया अथसि जेके छोकिरनि सां माना वेझा हुआ कुर्बत रखंदा हुआ तव्हां ख़बर आहे असांजा असलाफ केॾा सख़्तु हुआ लासड़ात छोकिरो औरत वांगुरु आहे लासड़ात छोकिरे जो हुकुम औरत वांगुरु आहे बल्कि उन खां बि ज्यादा खतरनाक इमाम अहमद बिन हंबल अल्लाह जो मथस रखे रहमत हुजनि हिकिड़े ॾींहुं वेठो आहे हिकिड़ो हमरा साम्हूं लंघियो सुञाणप वारो लासड़ात छोकिरो गॾु वठियो पियो वञे इमाम साहब चयो या अबा अली ला तमशिम हादल गुलाम अया अबू अली आओ तो किन छोकरे सां गॾु हलंदे न ॾिसां केरु आयो छोकिरो हीअ न सॼा सलाफ रब उन्हनि खां दीन जो कमु इन करे वरितो बिछड़ा इन खां परे हुआ यादि रखी छॾियो मुंहिंजो नुक़्तो अवां वटि वॾियूं डिग्रियूं हुजनि अल्लाह जो कसम खणी चवां थो जॾहिं इन्हनि बुराइयुनि में गर्क थींदा रब तव्हां खां तौफ़ीक़ खसे वठंदुसि कोन कमु करे सघंदो नेकी जो दीन जो छो त इग़लाम बाज़ी हम जिन्स परस्ती ज़िना खां वॾो गुनाह गैर फितरी अमल आहे औरत
ॾा वञे थो ज़िना करे थो गुनाह आहे, पर औरत ॾा वञण फितरत में आहे। छिक थींदी, कशिश थींदी, इस्लाम उनखे रोकियो आहे। तोखे ज़िना कोन्हे करणो, पर छिक थींदी, कशिश थींदी, तॾहिं निकाह करे थो, तॾहिं बिस्तरी कंदो। छिक न हुजे हा त कीअं निकाह करे हा? पर छोकिरे ॾांहुं वञण गैर फितरी अमल आहे। तंहिंजे करे शरीयत सदा रखी आहे। यादि रखी छॾियो, जेकॾहिं कुंवारो छोकिरो ज़िना करे सदाए मौत कोन ईंदी, 100 फटका लॻंदा। छो त शादी कोन कई आहे, शरीयत नरमी कई आहे। पर जेकॾहिं शादी शुदा ज़िना करे थो न औरत सां, उनजी सदा सदाए मौत आहे। मौत जी सदा आहे, संसार करे मारबो। पर अवां खे हैरत थींदी, जेकॾहिं को इग़लाम बादी करे थो, शरीयत फ़र्क़ ख़त्म करे छॾियो। हाणे जेकॾहिं को हम जिन्स परस्त आहे न, भले कुंवारो छो न हुजे, कुंवारो बि जेकॾहिं इग़लाम बादी करे थो, उनजी सदा सदाए मौत आहे। ॾिसो केॾो वॾो गुनाह। इमाम साहब छा थियो, जॾहिं छोकिरे जे बारे में पुछाईं चयईं मुंहिंजो भाणे जो आहे, इन्नो इब्न उख्ती। इमाम साहब चयो अबू अली छोकिरे सां गॾु हलंदे तोखे न ॾिसां। इमाम साहब इन्नो इब्न उख्ती, मुंहिंजो भाणे जो आहे। इमाम साहब जवाब ॿुधजो, छा अल्लाह फहम ॾिनो, छा सम्झ ॾिनी हुई कि अबू अली भला गैर जेको माण्हू आहे अण सुञाणू, उनखे कहिड़ी ख़बर त तुंहिंजो भाणे जो आहे? उनखे त ख़बर कोन पवंदी न। उहो सोचींदो त छोकिरो लासण वठी पियो हले, तुंहिंजे बारे में बदगुमान थी वेंदा, बदगुमान थी वेंदा। तंहिंजे करे अल्लाह जे नबी हदीस मुस्नद अहमद दी मुख़्तलिफ़ गुनाहगार उन्हनि ते हिकु दफ़ो लानत कई, पर हम जिन्स परस्त ऐं जेको इग़लाम बाद आहे पाण सुगुरनि 3 दफ़ा लानत कई, 3 दफ़ा लानत। पर हिते तव्हांखे किस्सा मिलंदा हम जिन्स परस्ती जा, छोकिरनि जा शौक़ीन घणो करे सूफ़ी रहिया आहिनि, घणो करे ॿुधाईंदो हलायूं तमामु वॾो गुनाह। ऐं ख़ुसूसन जेको मज़हबी तबिको आहे, तंहिंखे त पासो करणु घुर्जे, बिल्कुलु पासो करणु घुर्जे। छो त जेकॾहिं को छोकिरो लासरात आहे, तव्हांजी नियत न बि हुजे, रुगो गॾु उथ वेह कंदो, माण्हू सम्झंदा पक हिन सां तालुक अथसि, पक ही हमरा जेको सो छॾींदा, तव्हांजी इज़त धूड़ थी वेंदी आहे। ॾिसो इस्लाम केतिरो सख़्ती हिन मामले में कई आहे। इस्लाम जे अंदरि हिन शइ जी गुंजाइश ई कोन्हे। हत्ता के ॿुधाईंदो हलां, अॼु असांजे मुआशरे में चवंदा आहिनि शरीयत में शर्म कोन्हे, शराब में शर्म कोन्हे। ॿुधाईंदो हलां काफ़ी अहिड़ा माण्हू आहिनि जेके पंहिंजी घरवारी सां गैर फितरी अमल कंदा आहिनि। ख़बर अथव असांजे मुआशरे में केतिरो आम आहे। अल्लाह जे नबी उन ते बि लानत कई, उन मर्द ते बि लानत आहे जेको पंहिंजी घरवारी सां गैर फितरी अमल करे थो। क़ुरान इशारो कयो, तव्हां पंहिंजी घरवारी वटि वञो, अवां जूं खेतियूं आहिनि, अवां जूं हर सुलकुम, अवां जूं खेतियूं आहिनि। अदाई खेती तव्हां ॾिठी आहे, फसल फसल उन ज़मीन में थींदो आहे जिते तव्हां ॿिज छटियो त फसल उभड़ी अचे, ईअं थींदो न। तव्हां जॾहिं पंहिंजी घरवारी वटि वञो था, हम बिस्तरी करियो था जाइज़ तरीक़े सां, तव्हां ॿिज छटियो पिया औलाद जो, औलाद ॼमंदो उन हम बिस्तरी वञा, पर जेकॾहिं गैर फितरी अमल कयाई उनखे औलाद थींदो। क़ुरान छा चयो, औरतूं तव्हांजी खेती आहिनि, फसल आहिनि। इन वजह अल्लाह इशारो करे छॾियो क़ुरान मजीद में, ॿिए पासे कोन्हे वञणो, रस्तो हिकिड़ो ई आहे, ॿियो रस्तो आहे ई कोन। उन खां पोइ सूफ़ियुनि जी हिकिड़ी ॿी आदत आहे, छा कंदा आहिनि, जो पंहिंजो पाण खे कूड़ो मुतक़ी सॾराईंदा आहिनि। तक़वा अंदर में हूंदी कोन्हे, पर पंहिंजो पाण खे मसनूई तरीक़े सां पंहिंजो पाण खे मुतक़ी परहेज़गार सॾराईंदा आहिनि। इस्लाम दीन फितरत आहे, उहो कूड़ी तक़वा जे ख़िलाफ़ आहे। ॾिसो अबू दाऊद जी हदीस आहे, 500 हिकिड़े माण्हू खे ॾिठो, दौलतमंद बि हो पर कपिड़ा बेकार पातल हुआसीं, बेकार पातल, दौलतमंद बि। पाण फरमाइनि था इन अल्लाह युहिब्बु अन युरा असरो नेमतिही अला अब्दिही। अल्लाह इन ॻाल्हि खे पसंदि करे थो, पंहिंजी नेमत जो असर पंहिंजे पाने जे बदन ते ॾिसे। जॾहिं रब तोखे दौलत ॾिनी आहे, सुठा कपिड़ा तो छो कोन पाता आहिनि?
इस्लाम दीन फितरत आहे, कोन थो चवे दौलत हुजे को फाटल कपड़ा पाए हलो, या सादगी कोन्हे, या ठगी आहे, या कूड़ी तकवा आहे। अल्लाह दौलत ने निया फुजूल खर्ची न कयो, पर सुठा कपड़ा पायो, सुठी जुती पायो। जॾहिं हिकिड़े साहब चयो अल्लाह जे रसूल को माण्हू चाहे थो मुंहिंजी जुती सुठी हुजे, कपड़ा सुठा हुजनि, छा इहो तकब्बुर आहे? पाण फरमाइनि था न, इन्न अल्लाह जमीलुन व युहिब्बुल जमाल, अल्लाह जमील आहे, सुहिणो आहे, उनखे जमाल ख़ूबसूरती पसंदि आहे। इहो तकब्बुर कोन्हे। तकब्बुर इहो आहे माण्हुनि खे पाण खां घटि सम्झी हक़ खे न मञी, इहो आहे तकब्बुर। रब ॾिनी आहे दौलत, सुठा कपड़ा पायो, ॾोह कोन्हे। हरू भरू पंहिंजो पाण खे पुछड़ो करे न हलो। पर सूफ़ी कोन कंदा आहिनि। लिखे थो इमाम गज़ाली पंहिंजे किताब जे अंदरि त हिकिड़ो सूफ़ी पंहिंजे पाड़े में रहंदो हो। ॿुधजो वाक़िया हिन जा दिलचस्प। उन पाड़े में हिन जी इज़त तमामु घणी हुई। पाड़े में इज़त हिनखे तमामु घणी मिलंदी हुई। हिन चयो यार न, इहा इज़त बिना सही कोन्हे। पुछड़ो कीअं थियां, ज़लील कीअं थियां, पंहिंजे नफ़्स खे हेठि कीअं करियां, न्याज़मंदी कीअं इख़्तियार करियां पूरी। तो छा कयई, हिकिड़े हमाम मां कपिड़ा चोरी कयई। पोइ जॾहिं चोरी करे ॿाहिरि निकितो, माण्हुनि जॾहिं ॾाढियूं थपड़ूं आयूंसि। पोइ हुनखां लक़ब मशहूर थियो लिस्सुल हमाम, हमाम जो चोर। उन खां पोइ हुनखे सुकून मिले, वरी पोइ पातर खाधा, हाणे अलहमदुलिल्लाह सही आहे। हाणे अंदाज़ो लॻायो, ही तकवा त कोन्हे। वरी ॿियो वाक़ियो लिखे थो इमाम गज़ाली, चए थो असां अहिड़ा माण्हू बि ॾिठा आहिनि जेके पघार ते माण्हू रखंदा हुआ सूफ़ी, त मूंखे सरेआम बाज़ार में गारियूं ॾिजो, सरेआम बाज़ार में गारियूं ॾिजो। छो त मुंहिंजो नफ़्स जेको सो माना हेठि थी वेंदो वञे, न्याज़मंदी पैदा थींदी, तकब्बुर ख़तम थी वेंदो। पोइ पघार ते माण्हू रखंदा हुआ जेके सरेआम उनखे रोडनि ते गारियूं ॾींदा हुआ। अहिड़े नमूने सां लिखे थो त छा कंदा हुआ, जो बाद औकात उहे पिनंदा हुआ, ॼाणी वाणी करे पिनंदा हुआ। छो पिनंदा हुआ? तात नफ़्स खे हेठां कयो वञे, तकब्बुर ख़तम थिए। ये सभु शयूं गैर फितरी इस्लाम जे ख़िलाफ़ आहिनि। इस्लाम त चवे थो माण्हू पंहिंजी इज़त जो ख़्यालु रखे, इज़त नफ़्स हुजे, पंहिंजो पाण खे ज़लील न करे, पंहिंजो पाण खे पुछड़ो न कराए। अल्लाह जे रसूल फरमायो बि त मोमिन पंहिंजो पाण खे ज़लील न कंदो आहे। साहबा जो अल्लाह जे रसूल कहिड़े तरीक़े सां? पाण फरमाए अहिड़ी ताक़त सां टकराइजी वञे जंहिंसां मुक़ाबले जी हिन में ताक़त न हुजे। पंहिंजो पाण खे ज़लील मोमिन कोन कंदो आहे। हिते छा आहे, अहिड़ा कम कया वञनि पिया हथरादू त मूंखे गारियूं की मिलनि ऐं पुछड़ो कीअं थियां। इहे सभु तरीक़ा क़ुरान हदीस जे ख़िलाफ़ आहिनि। ऐं दोस्तो आख़िरी नुक़्तो ॿुधाईंदो हलां त इन तसव्वुफ़ जे अंदरि सभ खां वॾो नुक़सान कहिड़ो थियो आहे त शिरक ऐं क़ब्र परस्ती जेका तव्हां ॾिसो था, इन बुनियाद इन ई तसव्वुफ़ मां आहे, सूफ़ियत में आहे। ही मुंहिंजे साम्हूं मशहूर देवबंदी आलिम आहे, रहंदो बर्तानिया जे अंदरि, नालो आहे मौलाना मोहम्मद ईसा मंसूरी। उनजो रिसालो जेको आहे शाया थियो आहे, उन में 29 नंबर सफ़े ते लिखे थो त बरे सगीर हिंदुस्तान ऐं पाकिस्तान में तव्हां ॾिसो था जेका सूफ़ियत, इन जो आख़िरी अंजाम कहिड़ो थींदो आहे। जेको दरगाहूं तव्हां ॾिसो पिया, जेतिरो शिरक थिए पियो, बिदतूं थियनि पियूं, इन सूफ़ियत जो आख़िरी अंजाम या पछाड़ी या क़ब्र परस्ती आहे, नेठ क़ब्र परस्ती। तव्हां ॾिसो जिते बि पीरी मुरीदी आहे उते लाज़िमन दरगाह हूंदी। पूरी संगत जाइज़ो वठो, हर जाइ ते तव्हांखे दरगाह नज़र ईंदी। ऐं ॿुधाईंदो हलां तव्हांजे ज़िले जे हवाले सां, अल्लाहु अकबर, इंतहाई हिकिड़ो माण्हू मुल्हिद क़िस्म जो माण्हू हिते रहे थो तव्हांजे ज़िले जे अंदरि, जे बदबख़्त चयो पंहिंजी शाइरी जे अंदरि, पंहिंजे माना हिकिड़े गाने जे अंदरि त असां अणॾिठे अल्लाह खे कोन था मञूं। ईअं चए न, असां अणॾिठे अल्लाह खे नथा मञूं। मूंखे ॿुधाए कुफर में को शक आहे? जेकॾहिं को चवे अल्लाह खे नथो मञा, छो त मूंखे नज़र नथो अचे, उनजे कुफर में को शक आहे? असां अल्लाह खे कंहिं ॾिठो आहे? पर असांजो ईमान आहे न। ऐं पुछां थो हिन खां, तो पंहिंजे पीउ खे ॾिठो? जॾहिं पैदा थियो है तोखे ख़बर हुई त मुंहिंजो पीउ आहे? वॾे थियण खां पोइ तोखे माण्हुनि ॿुधायो या तुंहिंजी वालिदा ॿुधायो तुंहिंजो पीउ आहे, पोइ पीउ जो बि इनकार कर न। तो तुनखे ॾिठो कोन जॾहिं जाओ है?
केतरियूं शयूं असां नथा ॾिसूं। ये अकुल आहे। इंसान इस्तेमाल करे पियो, हर माण्हू खे अकुल आहे। अकुल करे के ॾिठो आहे? अॼु ताईं अकुल के ॾिठो आहे? पोइ छो थो मञी अकुल खे? इनकार कर अकुल जो। अल्लाह अकबर। मोमिन जी निशानी पहिरीं कहिड़ी आहे? सूरह अल बकरा पढ़ो। अल्लज़ीन युमिनून बिल गैब, जेके अणिठे ते ईमान आणी। मुत्तकी इंसान जी पहिरीं निशानी अणिठे ते ईमान आणींदा। असां अल्लाह खे नाहे ॾिठो, पर निशानी तो ॾिसूं पिया न। तुंहिंजो वजूद, असांजो वजूद, इन ॻाल्हि जो सबूत आहे त असांजो ख़ालिक आहे। ख़ालिक आहे। कहिड़ी शइ आहे जेका बिना ठाहिण वारे जे पैदा थी वञे? मूंखे ॿुधायो। ही मुंहिंजे साम्हूं माइक आहे, इहो ख़ुदि ब ख़ुदि ठही वियो। ही मुंहिंजे साम्हूं किताब आहे, छा ख़ुदि ब ख़ुदि छपजी वियो? ही मुंहिंजे साम्हूं बल्ब आहे, छा ख़ुदि ब ख़ुदि ठही वियो? अल्लाह जा बानो ख़सीस शइ, हक़ीर शइ ख़ुदि नथी पैदा थी सघे त ही हेॾी वॾी सारी काइनात छा ओचितो पैदा थी वई? को ख़ालिक कोन्हे। जहालत हद ते ॾिसो, केॾो इंसान जाहिल आहे जेको चवे थो त काइनात ओचितो पैदा थी आहे, इत्तफ़ाक़ सां पैदा थी आहे, ख़ालिक कोन्हे। हिकिड़ी निशानी तव्हांखे ॿुधाईंदो रहूं त घणियूं निशानियूं आहिनि, क़ुरान भरियो पियो आहे। उहा निशानी कहिड़ी? ही जेका पाण जी धरती आहे न, साइंसदान चवनि था सिज खां जेतिरो परे आहे न, 9 करोड़ 30 लख मैल। घणो? 9 करोड़ 30 लख मैल परे आहे। पर जेकॾहिं धरती अञा करोड़ मैल परते हुजे हा, सभु पाण थधा थी मरी वञे, बर्फ में मरी वञे, जेकॾहिं परे हुजे हा। पर जेकॾहिं इहा 1 करोड़ वेझी थी वञे हा सिज खे, सरी रख थी वञे। धरती वेझी थी आहे, सरी रख थी वञूं हा, परे हुजे हा, ॼमी बर्फ थी वञूं हा। हाणे पुछां थो, इन फ़ासिले ते हुनखे रखियो केरु आहे? छा इत्तफ़ाक़ आहे? 9 करोड़ 30 लख मैल जो जेको फ़ासिलो आहे, इन धरती खे कंहिं रखियो आहे? केरु रखियो आहे धरती खे? अल्लाह खां सवाइ को आहे? का हिकिड़ी शइ मूंखे ॾेखारियो हिन दौर जे अंदरि साइंस तरक़ी कई आहे। वठी अचो कंहिं बि साइंसदान खे, उनखे चयो मूंखे हिकिड़ी मख पैदा करे ॾेखार, जेकॾहिं तो में ताक़त आहे। तूं मोबाइल ठाहे सघीं थो, कंप्यूटर ठाहे सघीं थो, एटम बम ठाहे सघीं थो, पानी जो जहाज ठाहे सघीं थो, लेकिन के साइंसदान में ताक़त न आहे हिकिड़ी मख खलके सघे, हिकिड़ो वण जो पन खलके सघे, बल्कि हिकिड़ो गाह जो तीलो पैदा करे सघे। आहे कंहिं में ताक़त? को बि चैलेंज क़बूल त करे। हेतिरा साइंसदान मौजूद आहिनि जो हिकिड़ो गाह जो तीलो त पैदा करे ॾेखारियो, हिकिड़ी मख त खलके ॾेखारियो, हिकिड़ो मच्छर पैदा करे ॾेखारियो। करे वेंदा? लाचार आहिनि, नथा करे सघनि। अल्लाह जा बानो हेॾी सारी काइनात का फज़ूल आहे? रब ईअं पैदा करे छॾी आहे, ओचितो पैदा थी वई आहे? न, मक़सद सां अल्लाह असांखे दुनिया में मोकिलियो आहे। केरु आहे जेको मुंहिंजी इताअत करे थो? केरु आहे जेको नाफ़रमानी करे थो? रब असांजो मोहताज कोन्हे, न कि असांजी इबादत जो मोहताज आहे। ही दुनिया आज़माइश लाइ ठही आहे। केरु आहे जेको मुंहिंजो चयो मञे थो? केरु आहे जेको नाफ़रमानी करे थो? ऐं यादि रखी छॾियो, दीन इस्लाम जे अंदरि दोस्तो बार बार असीं चवंदा आहियूं, नजात 2 शयुनि में आहे। हिकिड़ो अल्लाह जो किताब ऐं ॿियो प्यारे पैगंबर जो फरमान। क़ुरान हदीस, इहे 2 शयूं असांजे लाइ काफ़ी आहिनि। अहल हदीस जी इहा ई दावत आहे। शयूं 2 हथ में 2 आहिनि। हिकिड़े में अल्लाह जो कलाम हुजे, ॿिए में प्यारे पैगंबर फरमान हुजे। इन 2 शयुनि ते अमल करियो, ऐं यकीन सां चवां थो इंशा अल्लाह तव्हां कामयाब थी वेंदो, तव्हां इंशा अल्लाह जन्नत में पहुची वेंदो। इहे 2 शयूं असांजे लाइ काफ़ी आहे। ही सूफ़ियत, इहे सभु गुमराहियूं न, सभु गुमराहियूं आहिनि। क़ुरान खोलियो, इहा शइ तव्हांखे नज़र कोन ईंदी। हदीस में इहा शइ तव्हांखे नज़र कोन ईंदी। सॼो क़ुरान तौहीद सां भरियो पियो आहे, सॼो क़ुरान तौहीद सां भरियो पियो आहे। ऐं सूफ़ियत उन ई फ़र्क़ खे ख़तम करे थी जेको माने ऐं रब जे विच में, उनखे ख़तम करे। तंहिंजे करे इहा ई गुज़ारिश आहे। असांजा अञा मोहतरम दोस्त पोयां वेठा आहिनि, अल्लाह ताला उन्हनि खे जज़ा ख़ैर अता फरमाए। ऐं इंतहाई शुक्रगुज़ार आहियां असांजे मोहतरम दोस्त
प्रोफेसर अब्दुल हकीम जलालानी साहब हफ़िज़ुल्लाह जो असांजो मोहतरम दोस्त साईं जी साईं मनोवर हुसैन साहब अल्लाह उनखे जज़ाए ख़ैर अता फरमाए, जेके परे परे खां हली आया आहिनि ऐं मनात मौजूद आहिनि। सभिनी दोस्तनि मुंहिंजी गुज़ारिश आहे त बराए महिरबानी पंहिंजो टाइम लॻायो, मौजूद रहनि। इहे प्रोग्राम कॾहिं कॾहिं थी नथा, ज़िंदगी ते को भरोसो कोन्हे, थी सघे थो अल्लाह ताला असांजी हिन हाज़िरी जे करे असांजा गुनाह माफ़ करे छॾे। जिते क़ुरान हदीस बयान थींदो आहे, यादि रखो उते अल्लाह जी रहमत नाज़िल थींदी आहे, रब जी रहमत नाज़िल थींदी आहे। अहिड़ियूं मजलिसूं छॾे न वञो। दुनिया में ॾिसो शादी जे अंदरि राति 2-2 बजे ताईं तव्हां वेठा आहियो, मानी जे आसरे में, हिते तव्हां क़ुरान हदीस ॿुधी पंहिंजूं झोलियूं अल्लाह जी रहमत सां भरियो था। इहे मजलिसूं तव्हां हथ न मज़ा न विञायो। अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह ताला मूंखे ऐं तव्हां सभिनी खे क़ुरान सुन्नत अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वाखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।